थाणे जी हद में बदअमनी वधी वई। सामारो शाख वेझो सब्जल स्टॉप ते खिपरो जे रहवासी कार ड्राइवर मीर मोहम्मद कुंभर खां 25,000 कैश ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। कार में असलम राजपूत जी फैमिली सवार हुई। मुतासिर धुर जो मीरपुर खास खिपरो रोड ते धरणो रोड ब्लॉक अॻवाननि आबिद अली अब्दुल गफूर ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजे औरतुनि जा ज़ेवर लाथा विया आहिनि ऐं औरतुनि ते बि सख़्त तशद्दुद कयो वियो आहे। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहं ॿिए खिपरो जे रहवासी यूसुफ कादरीअ खां बि फुर थी हुई ऐं मोटरसाइकिल नक़द रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया हुआ। जॾहिं त पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर रुखसाना शर ऐं SHO सिंधड़ी शाहजहां लासारी मुतासिरनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म कराए छॾियो। बटेरी थियान फ्लड को बहुत रोड डैमेज थी पानी क्रॉस पियो करे जी गाड़ी स्लो थी थियन। हर रोज का न का वारदात थे पई ऐं तमाम घणी नाइंसाफी थे पई। जेके खिपरो में गाड़ियों अचन थियूं इमरजेंसी को पेशेंट को माण्हू आ को दुकानदार आ उन जी रोज पुर पे थे। उन जे करे अॼु जेको जट बिरादरी जा लेडीज हुयूं उहे मीरपुर खास को वापस पे आया तो उन्हनि सां जाम बेहरमती कई आहे। उन्हनि जा ज़ेवर वग़ैरह लाथा आहिनि, उन जा पर्स फुरिया आहिनि त इहा बेइंतहाई हिकिड़ी नाइंसाफ़ी कई अथनि। सो उन जे करे अधे वारनि राब्तो कयो टैक्सी ड्राइवर दी तव्हां अचो असां जी जेका मदद कयो मदद ठीकु आहे असां तव्हां सां गॾु धरणे में वियूं था। नाइंसाफ़ी आहे। सो उन खां पोइ असां SHO साहिब सां ॻाल्हायो ऐं DSP सां ॻाल्हायो। हाणे ॻाल्हियूं असांजूं इहे थियूं आहिनि त धरणे खे ख़तमु कयो थो वञे। उन्हनि जे लाइ FIR कटिजे थी ऐं रिकवरी बि थिए थी ऐं उन्हनि माण्हू खे गिरफ़्तार बि कयो वञे। मूंखे पहिरियों ॾींहुं मां अॼु आयो आहियां ऐं उन खां पोइ मूंखे पहिरीं जी त ख़बर कोन्हे पर इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे गारंटी सां यकीन ॾियारी करायां थो त असां पिकेट रखंदासीं, पंहिंजी पेट्रोल रखंदासीं, इंशाअल्लाह ताला धंधो ते कंट्रोल कंदासीं जो बंदि थींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।